सिंध जी अपोजिशन पार्टियुनि 27 फेबरवरी ते सूबाई सरकार खिलाफ घोटकी खां कराची ताईं लॉन्ग मार्च जो ऐलान करे छडि॒यो। नओं मकानी निज़ाम वापसि वठण लाइ हिकु हफ़्ते जो अल्टीमेटम। बलदियाती कानून खिलाफ कराची जे फुआरा चौक ते 2 कलाक अलामती धरणो। 27 फेबरवरी ते सिंध सरकार खिलाफ घोटकी खां कराची ताईं एहतजाजी मार्च कंदासीं। वॾो वज़ीर सैयद मुराद शाह माफ़िया जो मेंबर ऐं आसिफ ज़रदारी गॉड फादर आहे। अली ज़ैदी सिंध में मुखालिफ़ धुर जूं पार्टियूं अली बाबा 40 चोरनि खिलाफ मैदान ते अची वियूं आहिनि। कणक खाईंदड़ कुअनि खे पकड़ींदासीं। हलीम आदिल शेख कारो मकानी कानून अवाम जे दर्दनि ताईं नथो पहुची सघे। सिंध सरकार आम माण्हुनि खे बाख्तियार बणाइण जी मुखालिफ़ आहे। ख्वाजा इज़ारुल हसन सिंध जे मकानी इदारनि वारे वज़ीर सैयद नासिर शाह जो चवणु आहे त एमक्यूएम लिसानी सियासत दहशतगर्दी सूबे खे ॿ अध करण जूं ॻाल्हियूं करे रही आहे। पीपी कराची खे दहशतगर्दनि खां छोड़कारो ॾियारो। हू शहर ते ॿीहर कब्ज़ो थियण न ॾींदा। सईद गनी जो चवणु आहे त पीपी पीटीआई ऐं एमक्यूएम जे गढ़ में ख़िदमत करे रही आहे। भाण जी खोट सबबि मुल्क में कणक जो बहिरान पैदा थियण जो ख़दशो आहे। हुकूमत जी नाअहली ऐं नालाइकीअ जी सज़ा आम माण्हू भोॻे रहिया आहिनि। पीटीआई ऐं संदन इत्तेहादी कहिड़े मुंहं सां एहतजाज पिया कनि। मुर्साबाब जो चवणु आहे त मकानी निज़ाम बदिरां बिजली पेट्रोल ऐं महांगाईअ ख़िलाफ़ एहतजाज कयो वञे। मुर्साबाब सिंध में गैस जे बहिरान ते सूबाई हुकूमत जो वफ़ाक़ अॻियां सख़्त एहतजाज। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर खे ख़त लिखी छडि॒यो। ख़त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त वफ़ाक़ वटि सलाहियत नाहे त स्विस सदरन गैस कंपनी संदन हवाले कई वञे। सूबे खे गैस जी पैदावार बावजूद पंहिंजे हक़ खां महरूम कयो वियो आहे। सिंध जी अध खां वधीक गैस त पाइप लाइन में विझण जे क़ाबिल ई नाहे। मक़ामी माण्हुनि खे पहिरियों ई गैस जी पैदावार मां हक़ मिलियल आहे। हुकूमत 3 सालनि दौरान बुनियादी सुधारा आंदा आहिनि। सिंध सरकार सिंध कार्ड खेॾी रही आहे। कस्टम पॉलिसी खे एफबीआर ऐं टैक्स पॉलिसी खां अलॻि कयो। सनतुनि ऐं शयूं ॿाहिरि मोकिलण खे हथी मिली आहे। घटि अरसे दौरान एफएटीएफ जे नुक़्तनि ते अमल कयो। शयूं ॿाहिरि मोकिलण में वधीक इज़ाफ़ो कयो वेंदो। स्टेट बैंक जा समूरा असासा हुकूमत जी मिल्कियत आहिनि। तवानाई वारो वज़ीर हमाद अज़हर हो जाएगी उस वक्त हम सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह मुल्क में भाण जी बहिरान जो ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार खे करार ॾेई छडि॒यो। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार जी नाअहलीअ सबबि मुल्क में महांगाई उरूज ते पहुतल आहे। कणक ऐं खंड खां पोइ हाणे भाण बि नथो मिले। वज़ीर आज़म इमरान ख़ान चवे थो त पाकिस्तान ॿियनि मुल्कनि जी भेट में सस्तो आहे। ॿुधायो वञे त कहिड़ी शइ सस्ती मिले थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में लॉन्ग मार्च करे न्याज़ी हुकूमत खे घर भेड़ो कयो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त महांगाई जी ज़िम्मेवार सरकार ख़िलाफ़ खुलियल मज़ामत थींदी। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च आम माण्हुनि जो आवाज़ आहे। अवाम 27 फेबरवरी ते रोडनि ते अची इमरान ख़ान हुकूमत ख़िलाफ़ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदो। क़ौम खे संदन चुल्हा विसाईंदड़ हुकूमत जी ज़रूरत नाहे। सिंध में कोरोना वायरस जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं बहाल रखण जो फ़ैसिलो। अवामी हंधनि शादी हालनि ऐं मार्केटुनि में मास्क पहिरण लाज़मी करार। सरकारी ख़ानगी अस्पतालुनि में गुंजाइश जो जाइज़ो वठण लाइ सर्वे करण जो उसूली फ़ैसिलो। मार्केटुनि में रुगो वैक्सीन थियल माण्हुनि खे दाख़िल थियण जी इजाज़त। वैक्सीनेशन कार्ड जी चकास लाज़मी करार। एसओपीस ते अमल कराइण ऐं वैक्सीनेशन मुहिम तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो चवणु आहे त कोरोना वायरस जे केसनि में इज़ाफ़ो एहतियात न करण जो नतीजो आहे। अवाम सहकार कयो त कोरोना वायरस जी लहर ते ज़ाब्तो अची वेंदो। कोरोना वायरस जी पखेड़ रोकण लाइ एनसीओसी बि पाबंदियूं हणण शुरू करे छॾियूं। 17 जनवरी खां मुल्क अंदरि उॾामनि ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट में खाधे पीते जी फराहमी बंदि हूंदी। वबा ते कंट्रोल करण लाइ सिंध सरकार सां मुकमल सहकार करण जो फ़ैसिलो। 17 जनवरी ते सिहत ऐं तालीम वारनि वज़ीरनि जो बैनल सूबाई इजलास तलब। सूबनि खे एसओपीस ते सख़्तीअ सां अमल कराइण जी हिदायत। मिनी बजट लागू। 350 अरब रुपयनि जी टैक्स छूट जो ख़ात्मो। सदर आरिफ अलवी फाइनेंस तरबीबी बिल ते सहियूं करे छॾियूं। मुस्लिम लीग नून जे अॻवान एहसन इक़बाल जो चवणु आहे त स्टेट बैंक जे कानून में झोल बाबति हुक्मराननि वटि का बि वज़ाहत न आहे। बिल जी मंज़ूरी सां स्टेट बैंक हुकूमत अॻियां जवाबदार न हूंदे हाणे गवर्नर 10 सालनि ताईं बि रही सघंदो। फॉरेन फंडिंग केस जी रिपोर्ट रोकण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि।
कराची जे इलाइक़े ली मार्केट में ज़मीन में पूरे ख़तरनाक हथियार हथ अचण जो सिलसिलो जारी। हथायल हथियारनि में एंटी क्राफ्ट गन, मार्टर शेल, LMG, क्लाशनकोफ ऐं ॿिया जंगी हथियार शामिल। पुलिस मूजिब रिहायशी इमारत जे मख़सूस हंधनि जी खोटाई कई पई वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो वज़ीर आज़म इमरान खान के ख़त प्रोजेक्ट मैनेजमेंट यूनिट ठाहिण लाइ हंध ऐं इमारत ॾियण जो मुतालबो। ख़त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त इलेक्शन कमीशन चूंड अमल में टेक्नोलॉजी इस्तेमाल करण लाइ क़दम खणी रही आहे। सीता रोड में ब्लैकमेलिंग का तंग थी आपघात कंदड़ डॉक्टर असमत तूर जे केस में अॻ भराई। मुख्य जवाबदार शमन सोलंकी जो पुट फैज़ान सोलंकी गिरफ़्तार। 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। लाड़काने सेंट्रल जेल इंतजामिया कैदियुनि में चौथे ॾींहुं बि झगताण बरक़रार। कैदियुनि बैरकुन में वञण ऐं टोटल ॾियण खां इनकार करे छॾियो। हाज़िरी ते वञण खां इनकार कंदड़ 25 कैदियुनि ते ॿ अलॻि अलॻि केस दाख़िल। बांदनि जे मुतालबे ते GDA MPA मौसम अब्बासी तरफ़ां साणनि ॻाल्हियूं शुरू। कैदियुनि जो चवणु आहे त जेल सुप्रीडेंट कैदियुनि ते वेझाणो तशदुद कयो आहे। इंतजामिया जो चवणु आहे त कैदियुनि जो मिठी में डेज़र्ट जीप रैली। रांदियुनि जे मेले जो ॿियो ॾींहुं उठनि ऐं घोड़नि जी डोड़ जा बि मुक़ाबला। डॉक्टर महेश मलाणी जो चवणु आहे त जीप रैलीअ सां थरपारकर वासियुनि खे तफ़रीही माहौल मिलियो। रैली सां थर जो नालो समूरी दुनिया में रोशन थींदो। राग जी राणी आबदा परवीन जी न्याज़ निवरत वारे अंदाज़। दिलियूं खटे वरतियूं। गाने जी रिकॉर्डिंग खां गुलकारा नसीबो लाल सां संदसि मुलाक़ात जी वीडियो वायरल। ॿिन्ही जी हिक ॿिए खे हथ ॿधी ॻाइण जी इजाज़त। ऐं भारतीय स्टार बैट्समैन विराट कोहली वनडे खां पोइ टेस्ट जी कप्तानी तां बि हथ खणी वियो। ॾखिण अफ्रीका खां टेस्ट सीरीज़ में बदतरीन शिकस्त खां पोइ इस्तीफ़ा। भारतीय क्रिकेट टीम बहरान जो शिकार।